उस्ताद तुनी हिकड़ी शादी ता है वरी बी शादी इने माई तो सा किए कई। अरे हाँ बी शादी बाबा बी शादी ॾिसण चवंदा आहिनि भाग ॾे भीड़ो त दाल मां सीरो ओही थियो जो ही 5-8 ॾींहं जेके तूफ़ान पे हलिया पे राति जो आयो तूफ़ान त ॿी जेका मूं शादी कई इन माईअ जी रली जेका टपी आई मुंहिंजे घर में रली जे इन जी टपी आई मुआरे घर में त उहा रली खणण आई मुंहिंजे घर त मुआरी ज़ाल खे चई इहो अधी आहे रली तूं मुंहिंजी टपी आई आहे तुंहिंजे घर में त महिरबानी करे मूंखे यार रली ॾे त मुआरी माई बेलछड़ी मुआरी माई छा कयो जो हिन वारी रली खणी कुते ते उछले छॾियईं कुते ते जे उछले छॾियईं त हिनखे कावड़ ॾाढी आई ॾिठईं त भला रली बि मुंहिंजी वरी मुंहिंजी रली कुते ते उछले छॾियईं अब ओचितो मथां अची विस आऊं मूं वरी छा कयो जो पंहिंजी पुराणी माईअ खे ॿ चॿाट हणी ॿ थपड़ बि हयामांसि उन हिकिड़ी रली जे एवज़ में 4 रलियूं मूं उन माई खे ॾेई छॾियूं त भाउ हिन ॾिठो त भणा हाणे हिन जो मुड़ुसु हिकिड़ी रली जे एवज़ में मूंखे 4 रलियूं मिलियूं आहिनि त भाउ 2-3 ॾींहं गुज़रिया उन माना पलांद वठण लाइ मुंहिंजी माई पहिरें वारी खां पलांद वठण लाइ हिन मूंसां कारे शीदी सां शादी कई हाणे भाउ हाणे मुंहिंजी ज़ाल खां इहा माई तोहफ़ज़ बि घुरे हाणे असांखे यार सख़्तु तोहफ़े जी ज़रूरत आहे हा तोहफ़ज़ खपे हाणे ॿी माई खां